वेलकम बैक नाज़रीन। फैज़ साहब ॻाल्हि खे अॻिते वधायूं था, तव्हां जेका ॻाल्हि पे कई जी मां बि कल्ह इतफ़ाक़ इहो थियो, कल्ह ऑफिस आयुमि पिया त टे तलवार जेका हिकिड़ो आहे सिग्नल आहे ट्रैफिक सिग्नल, उते आउं बीठो हुउमि त ॿ लेडी कॉन्स्टेबल्स ऐं हिकिड़ो हुन सां गॾु इंस्पेक्टर हुयो, उहो मुंहिंजे गाॾी जे अॻियां आया त मूं सम्झो शायदि मूंखे का वायोलेशन थी आहे माण्हू खे, छाकाणि पुलिस खे असां ॾिसी करे ख़ासि तौर ते ट्रैफिक पुलिस खे त हिकिड़ो माण्हू जे ज़हन में अची वेंदो आहे त भई हाणे छाकाणि त असां वटि इहो हिकिड़ो ट्रेंड रहियो आहे त शहरनि खे तंग कयो वेंदो आहे। हू आयूं ॿियूं छोकिरियूं कॉन्स्टेबल्स मुंहिंजे हुननि शीशे खे नॉक कयो, मां शीशो हेठि कयो त मूंखे चयूं सर तव्हांखे असां तव्हांजी गाॾी ते स्टिकर हणंदासीं। अच्छा, मां छा जो स्टिकर पियो, ख़ैर ताईं चई असां तव्हां लॉ अबाइडिंग सिटीज़न आहियो। मां चयो तव्हां कीअं इहो जज कयो त मां लॉ अबाइडिंग सिटीज़न आहियां। उन चयो तव्हां सर सीट बेल्ट बि तव्हां लॻायो आहे ऐं ॿियो तव्हां ज़ेबरा क्रॉसिंग जेको आहे उन खां पोइ ते गाॾी बीहारी आहे। त ॾिसो नंढियूं नंढियूं शयूं, बहरहाल हुन मुंहिंजी गाॾी खे स्टिकर लॻायो ऐं मूंखे ॾाढो सुठो फील थियो, मतिलबु मां प्राउड फील कयो। ऐं मां जेको इंस्पेक्टर हुयो उन खे मूं चयो यार मूंखे ॾाढी ख़ुशी थी जेको असां वटि हिकिड़ो पुलिस जो या ट्रैफिक पुलिस जो ख़ासि तौर ते हिकिड़ो नेगेटिव इमेज रहियो आहे त भई जंहिं माण्हू खे रोकींदा त उन खां पैसा घुरंदा, लाइसेंस घुरंदा, तंग कंदा। त बहरहाल मूंखे सुठो लॻो हिकिड़ी, ऐं अहिड़ी क़िस्म जा जेके ट्रेंड्स आहिनि न इहे माण्हू खे एप्रिशिएट कंदा जॾहिं असांजो इन्हनि इदारनि ते एतमाद बहाल हूंदो, छाकाणि इहे जेके बि इदारा आहिनि सरकारी इदारा उहे असांजा इदारा आहिनि। इहे सभु इदारा जेके आहिनि असांजे लाइ कमु कनि था, दे ऑल आर अवर सर्वेंट्स। पर छा जेका मेजॉरिटी इन्हनि इदारनि में माण्हू वेठल आहिनि उहे ईमानदारी सां कमु करे रहिया आहिनि या घटि अक्सरियत में के माण्हू आहिनि उहे कमु करे रहिया आहिनि? जीअं तव्हां चयो त तव्हांखे एप्रिशिएट कयो वियो उन्हनि ॿिन्हिनि लेडी कॉन्स्टेबल्स जे तरफ़ां, पर असां वटि मेजॉरिटी जेको आम आवाम बि आहे उहो बि त रूल्स खे फॉलो न पियो करे न, उहो बि त बदइनवानी में अचे थो। मारी ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मां सम्झां थो त असां इन इंतज़ार में छो हुजूं त भई मूंखे अब्दुल सत्तार ईदी थियणो आहे, इन इंतज़ार में छो हुजूं त मूंखे डॉक्टर अदीब रिज़वी थियणो आहे, इन इंतज़ार में छो हुजूं त डॉक्टर रहीम बख्श भट्टी थियणो आहे, इन इंतज़ार में छो हुजूं त को ॿियो को असांखे सुठो माण्हू थियणो आहे। ॻाल्हि असांखे पंहिंजे पाण खां हिकिड़ी नंढी शुरूआति त कयूं न, असां पंहिंजे घर खां उहा शुरूआति कयूं, पंहिंजे घर में जेका असांजी ॿार आहिनि उनजी इहा तरबियत कयूं त भई जेकॾहिं असांजो को ॿार या घर वारा के डिमांड्स कनि था, हिकिड़ा अहिड़ा डिमांड्स जेके असांजे बियॉन्ड मीन्स आहिनि, जेके असां अफोर्ड कोन था करे सघूं, असां उन्हनि खे उन महिल ई सम्झायूं त भाई इहे शयूं असां अफोर्ड कोन था करे सघूं। ऐं इन्हनि जे लाइ जेकॾहिं तव्हां असांखे ॾिसो थिए छा थो त मां हिकिड़ी नंढिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां। मूंखे यादि आहे कुझु अर्सो पहिरां हिकिड़ा मलेशिया मां कुझु माण्हू आया, मां उन्हनि सां गॾु वियुमि पे हिकिड़ो प्रोजेक्ट विज़िट करणु वियासीं त डिफेंस कराची जे एरिया मां असां हुतां गुज़रूं पिया त उन हिकिड़े रोड ते हिकिड़े पासे ॾांहुं 500 गज़ जा घर आहे त ॿिए पासे ॾांहुं 2000 गज़ जा घर हुआ। त हुन मूंखे चयो त गाॾी रोकियो, चई तव्हांजे मुल्क में, मलेशिया जो माण्हू आहे, ठीकु आहे, चई तव्हांजे घर में करप्शन जो, तव्हांजे मुल्क में, तव्हांजे शहरनि में, तव्हांजे घरनि में करप्शन जो इहो ई कारण आहे त हिकिड़े माना ॾिसो न इन घरनि में जेका औरत 500 गज़ जे घर में रहंदी हूंदी उहा त सुबुह शाम इन में हूंदी त मां 2000 गज़ वारे घर में मूव थियां। त इहो ॾिसो अहिड़ो हिकिड़ो तव्हां सिस्टम तव्हां ठाहियो आहे, तव्हां ईअं शयूं ठाहियो जो तव्हांखे कंहिंखे इहा शइ फील ई न थिए। जेकॾहिं मुंहिंजो ॿारु सरकारी स्कूल में पढ़े थो त ग़रीब जो ॿार बि उते पढ़े, अमीर जो ॿार बि उते पढ़े, कंहिं मिनिस्टर जो ॿार बि उते पढ़े, वज़ीर आज़म जो ॿार उन स्कूल में पढ़े, त उहो स्कूल तव्हांजो जेको आहे न उहो हिकिड़ो बहितर रिज़ल्ट ॾींदो। बिल्कुलु बराबरी वारे तौर ते अगरि शयुनि जी विर्छ थिए या राइट्स माण्हुनि खे मिलनि त इहा शइ जनम ई न वठंदी। बिल्कुलु ॾिसो बदउनवानी जेका आहे न, असांजो जेको टॉपिक आहे करप्शन वारो बदउनवानी, इन में मां सम्झां थो त जेतिरो इन बदउनवानी खे जेके उनखे रोकण जे लाइ इदारा ठाहिया विया आहिनि, जीअं असां एंटी करप्शन डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं, उहे प्रोविंशियल लेवल ते सभिनी सूबनि में आहिनि। FIA हिकिड़ो मरकज़ी इदारो आहे, वफ़ाक़ी इदारो आहे, नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो हिकिड़ो मरकज़ी इदारो आहे। इन टिनी इदारनि जो जेको मेन ऑब्जेक्टिव इहो ई आहे त तव्हां डिस्करेज कयो करप्शन खे, तव्हां करप्शन खे रोकियो। पर थिए छा थो त उन्हनि इदारनि मां सम्झां थो करप्शन खे वधायो आहे। उन में थिए छा थो त जेकॾहिं कंहिं माण्हू हिते थिए ईअं थो त को माण्हू उनखे ख़बर आहे त मां जेकॾहिं सुभाणे पकड़ियो वेंदुमि, हिकिड़ो सर्टेन अमाउंट उन रखियो आहे त भई इहो मूंखे उन्हनि खे ॾेई करे पंहिंजो पाण खे हिकिड़ो क्लीन चिट वठणी आहे। इन्हनि सभिनी जे लाइ मुंहिंजे ख़्याल में असांखे जेको ज़मीर जेको आहे न हिकिड़ो, जेसिताईं तव्हांजो ज़मीर जाॻियल कोन हूंदो इहा करप्शन बदउनवानी खे तव्हां रोके कोन था सघो। बिल्कुलु, अगरि कोई पुलिस वारो बि कंहिंखे अरेस्ट करे थो
त उन अॻियां वारे माण्हू खे इहा ख़बर आहे त चंद रुपया ॾेई करे मां आज़ादु थी वेंदुसि ऐं ईअं ई हू हैबिचुअल क्रिमिनल थिए थो। नेक्स्ट टाइम हू को क्राइम कंदो ऐं वापसि अची करे साॻियो ई उहो मामूल थी वेंदो ऐं वरी उहो आज़ादु थी वेंदो। त वाक़िया ईअं ई वधी रहिया आहिनि। तव्हां ॾिसो न असां वटि थिए ईअं थो त कराची में स्ट्रीट क्राइम कॾहिं कॾहिं वधी वेंदी आहे, वरी घटिजी वेंदी आहे, कॾहिं वधी वेंदी आहे, कॾहिं घटिजी वेंदी आहे। अॼुकल्ह वधियल आहे। इहे माण्हू जेके आहिनि उहे जेके पकड़जनि था उहे माण्हू उनजी प्रॉपर प्रोसिक्यूशन कोन्हे। असां वटि थिए ईअं थो त जेको ॾोहारी आहे उन खे पकड़ियो कोन थो वञे, जेको बेॾोही आहे उहो तव्हांखे जेलनि में सड़ंदे नज़र ईंदो। अलाए केतिरा एतिरा हज़ारे केस असां वटि आहिनि, अलाए केतिरा वॾा वॾा दहशतगर्द जेके आहिनि उहे जन 100 खून कया, क़तल कया, मञियूं, सबूत हुआ, वकीलनि खे साड़ियूं, रोडनि ते रत जूं होलियूं वायूं, उहे माण्हू ॿाहिरि आहिनि, आज़ादु आहिनि। ऐं जेके जिन माण्हू ते सिर्फ़ु इल्ज़ाम आहे उहो अलाए केतिरनि सालनि खां जेके उहे जेल में पिया आहिनि। त असांजो जेको सिस्टम आहे उहो सिस्टम खे असांखे बहितर करिणो पवंदो। मुंहिंजे ख़्याल में असांजा जेके रियासती इदारा आहिनि उन्हनि खे हाणे चवंदा आहिनि त होश के नाख़ून लेने पड़ेंगे। जेकॾहिं तव्हां होश जा नाख़ून न वठंदव न, हाणे तव्हां ॾिसो असां वटि अॼुकल्ह जेको छा थो थिए इस्लामाबाद में, तव्हां ॾिसो असांजो जेकॾहिं वज़ीर आज़म साहिबु बि अचे थो या को वज़ीर अचे थो उहो अपोज़िशन जे ख़िलाफ़ु अहिड़ी ॿोली थो ॻाल्हाए जो बसि अलाह रहम करे। माना कल्ह त मां हिकु ॿिनि टॉक शोज़ में ॾिठो त बाक़ाइदे अब्यूज़िंग लैंग्वेज। असांजो रमेश लाल हिकिड़ो शरीफ़ मिनारिटी जो MNA आहे, हुनखे त बाक़ाइदे हिकु ॿिनि जेके हिकु पार्टी जा जेके हुया पार्लियामेंटेरियन उन त बाक़ाइदे अब्यूज़िव लैंग्वेज इस्तेमालु कई। तव्हां मतिलबु कहिड़ो मैसेज था ॾियो पंहिंजे माण्हुनि खे, तव्हां कहिड़ी इंसाफ़ जी ॻाल्हि था कयो। मुंहिंजे ख़्याल में कंहिं बि माण्हू जी तज़लील करणु इहा बि करप्शन आहे। तव्हांखे इहो कॾहिं बि आवाम इहो मैंडेट न ॾिनो आहे त तव्हां माण्हुनि जी तज़लील कयो। तव्हां मीडिया ते अची करे माण्हुनि खे भई तव्हां सिंपल ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ो माण्हुनि सां जेके वादा कया हुआ, जेको तव्हांजो मैनिफेस्टो हुयो इलेक्शन जो, तव्हां डिलीवर न कयो। ठीकु आहे, माण्हू तव्हांखे नथा वधीक बर्दाश्त कनि, तव्हां छॾियो, ॿीहर तव्हां अचो इलेक्शन्स में बीहो, वरी तव्हां जेकॾहिं तव्हांखे माण्हू मैंडेट ॾियनि था वरी तव्हां ॿीहर अचो। बाक़ी हाणे वेही करे सॼो ॾींहुं इस्लामाबाद में सिंध हाउस ते हमिलो, मुंहिंजे ख़्याल मूंखे ॾाढी तकलीफ़ थी। त आम जेकॾहिं को वर्कर करे आहे त शायदि एतिरी तकलीफ़ न थिए आहे। हिकिड़ा पार्लियामेंटेरियंस, हिकिड़ो तव्हां कंहिं बि सूबे जे उते हाउस ते तव्हां जेकॾहिं ईअं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं का हरकत कयो था त मां सम्झां थो इहो तमामु हिकिड़ी इन सां सख़्ती सां हिन ते जेको आहे सो कानून खे हरकत में अचणु घुरिजे। उनजे ख़िलाफ़ु FIRs थियनि ऐं उहे MNAs जेके आहिनि दे शुड बी डिस्क्वालीफाइड। इहो कहिड़ो मतिलबु आहे त तव्हां जीअं जंहिंखे वणे तव्हां कानून खे हथ में खणो, कॾहिं ॾिसो पार्लियामेंट ते हमिलो, कॾहिं ॾिसो सुप्रीम कोर्ट ते हमिलो, कॾहिं ॾिसो त वकीलनि ते हमिलो, कॾहिं माना जंहिंखे जीअं वणे। पार्लियामेंट लाजिस में हिकिड़ो रेस्पेक्टेबल सुप्रीम कोर्ट बार जो सदर आहे, उनखे उनजी केॾी तज़लील थी। त माना तव्हांजा जेके इदारा आहिनि जंहिंखे जीअं वणे तीअं करे, हिकिड़ो क़ानूनी हर माण्हू खे पंहिंजी ख़बर हुजणु घुरिजे त मुंहिंजो दाइरो आहे हिकिड़ो, उन में रही करे हर को माण्हू कमु करे। भई जेकॾहिं नो कॉन्फिडेंस मूव आहे त तव्हां छॾियो, फ़ैसिलो कयो जेको पार्लियामेंट फ़ैसिलो करे, जेके पार्लियामेंटेरियन फ़ैसिलो कनि। बाक़ी हाणे तव्हां वेही करे मूंखे 2-3 ॾींहं पहिरां सिंध असेंबली जा 3-4 मेंबर्स जेके आहिनि उन्हनि शायदि उनखे वोट कोन कयो, निसार खोड़े साहिब खे वोट कयो, त उन्हनि जा हिकिड़ा लोटा ठाहे करे, कोरा ठाहे करे, उन्हनि जा फ़ोटू लॻाए करे उन्हनि खे तज़लील करणु, लतूं हणणु। ॾिसो उहे माण्हू तव्हांजे पार्टी जा माण्हू आहे, उन्हनि खे हज़ारे माण्हुनि वोट बि ॾिनो हुयो। तव्हां न सिर्फ़ु उन माण्हू जी तज़लील था कयो पर तव्हां उन्हनि जे वोट जी बि तज़लील था कयो। मुंहिंजे ख़्याल में असांखे हाणे थोरो पंहिंजो पाण खे चेंज करिणो पवंदो, अदरवाइज़ त पोइ इहो हिकिड़ी एनार्की वारी जेका सिचुएशन असांजे मुल्क में जनमु वरितो आहे, त इहो त पोइ असां हिकिड़े मुंहिंजे ख़्याल में तमामु हिकिड़े नुक़सान ॾांहुं वञूं पिया ऐं इहो मुल्क जे लाइ मुंहिंजे ख़्याल में कॾहिं बहितर न हूंदो। हिसाब ब्रेक जो टाइम थियो आहे, पाण ब्रेक वठंदासीं। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक।